दूर करे छॾिया। सब सकराती भाई। वाह वाह वडी खुशी है राजा साहब हाथ मत कयो ना। बिल्कुल मां भी अकेलो गाड़ी न वेनो आया हिन के चवा पे मुझे घरवारी के वठियल टिकट कढाए मुझी। वाह वाह मुझी तो कढाई दी घरवारी भी कढाए चईनो पैसा लगंदे मां चम पाणे मां होते पेंशन का वठन तू मुझी टिकट तो कढाए घरवारी पेंशन मुझी न पे टिकट तो यार तुझी तो 3 टायर एसी में आ टिकट है ता वापसी में असा के पाण स्लीपर में वठी आवा चवन तो ये तो न कर रहा यार उत हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो के भी चलना है के भी चलना है के भी चलना है के भी चलना है कोई सकरो बचे अकेलो हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो हर साल लगंदो रहंदो जो मेलो भजन ठायो सज राम प्यारे आहे दिल भर प्यारो भजन ठायो सज राम प्यारे आहे दिल भर प्यारो ओ हितना हर को खुश थी वेंदो ॾिसी मेले जो नज़ारो ओ हितना हर को खुश थी वेंदो ॾिसी मेले जो नज़ारो हां जी भगत चालू कई आ दादा मुखे नोट दीदा था वजन पर हाने लास्ट 53 नंबर ते पहुंचो आ। अच्छा माना तुझो मतलब छा है मां चाहंदो अजा हिक हर घर ॼणा खां तेखा हिक मले ठपी गोरे छॾियो नी हां 53 जा कम घणा बचा ने पर दादा डो ना अचे तो ॿिया जो कलाकार वठी आया उन्हनि खे छा ॾियां अचो सभई हेठि लहो हलिया अचो 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 हां उन हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो के भी चलना है के भी चलना है के भी चलना है के भी चलना है चाहे सकड़ो बचे अकेलो सकड़ो बचे अकेलो हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो ओ भजन गायो सज राम प्यारे आहे दिल भर प्यारो ओ हितड़ा हर को खुश थी वेंदो ॾिसी मेले जो नज़ारो बरसात सबके मिलंदो बरसात सबके मिलंदो बरसात सबके मिलंदो बरसात सबके मिलंदो के सूप त के केलो हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो हर साल लगंदो रहंदो साईं कंवर राम जो मेलो ओ जय जय कंवर राम साईं सचो सतराम जय जय कंवर राम साईं सचो सतराम ओ जय जय कंवर राम साईं सचो सतराम जय जय कंवर राम साईं सचो सतराम वजाओ यार ताड़ी जेको वजाईंदो ताड़ी ते ठही वेंदी माड़ीअ मथां माड़ी वाह वाह मां त हिक सिंगल जगह त ॾिठी न आहे अचण सां सुबुह जो माड़ीअ मथां माड़ी ठहियल आहे पर फुटिंग तव्हांजी मजबूत थियल आहे वाह वाह हां सिंधी माना रुपए में टे आदियूं पाण ई चयो मां छो चवां हा असां बि वियासीं राति जो गाॾीअ में वेठा हुआसीं हिकिड़ी सीट कंफर्म न हुई साम्हूं वारो वीचारो ॾिसे पियो भाई सिंधी इन पक्का कुछ न कुछ खंदा पाण ही बेचारे चई हमारे साथ एक बच्चा है आप टेंशन नहीं लो हम उधर जाके सोता है आप हमारा सीट ले लो
मैं साईं कंवराम भलो कंदे यार जी क्या बोला मां साईं हमारा भला करेगा हम जिधर मेले पे जा रहा है वो साईं तुम्हारा भला करेगा वजह यार ताड़ी ताड़िया में कंजूसी न कयो के शायर भी चवा महको तो ऐसे महको वाह वाह इस बहारों को होश आ जाए क्या बात है अरे तालियां इतनी जोर से बजाओ कि कलाकारों को जोश आ जाए ये जेके कलाकार ॾिसो था सॼी वर्ल्ड टूर पूरो कयो अथऊं 8 पासपोर्ट अथनि हा हाणे ख़बर पवंदी पाणी चेकिंग चालू आहे भाऊ हथ ॿधी न वे यार महिरबानी कर हथ खोले वियो त मूंखे बि आनंद ईंदो ॻाइण में ऐं तव्हांखे बि मज़ो ईंदो अञा 53 ते पहुतो है न यार हाँ कोसा कुंवर नहीं बिल्कुल खाराईंदा यार हाँ साईं कंवराम जा कुंवर हकाम जी विया हाँ वाह वाह अॼु नाले धणीअ जो बि ॿुधाईंदा यार असां दीदी हाँ ॿुधाई पर हिकिड़ो वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो तव्हां बि ॿुधाइजो भगत साहिब बिल्कुल बिल्कुल ॿुधाईंदा उहो पलव जे महिल पक तव्हांखे ॿुधाइबो नाले धणीअ जे हाँ कीअं विसारा वर वधियूं मुंहिंजो हाल मोरम यारो वाह वाह जेके साईं कंवराम जे मुखार वंदा ॻायल आहिनि हाँ अचो कोसा कोहर खणी हलियो भग खुलिया साईं कंवर राम जा कोसा कोहर खणी हलियो भग खुलिया साईं कंवर राम जा कोसा कोहर खणी हलियो भग खुलिया साईं कंवर राम जा कोसा कोहर खणी हलियो भग खुलिया साईं कंवर राम जा ओडिया पेट में मंगत भरे ओका दो हलियो राम नाम जा बोली दो हलो बोली जिते लदल सतंग डोली ओ आवाज वयो कनते मेरा खुलिया साईं सतनाम जा आवाज वयो कनते मेरा खुलिया साईं सतनाम जा जोजा पटोजा हलियो बाबा खुलिया साईं कंवर राम जा कोहर खणी हलियो बाबा खुलिया साईं कंवर राम जा ओ जेके कंवर राम साईं सतो सतनाम जेके कंवर राम साईं सतो सतनाम जेके कंवर राम साईं सतो सतनाम ओ संत निकरी बाहर आयो ऐ अचण सां गले लगायो निकरी बाहर आयो ऐं अचण सां गले लगायो ओ जई नालो चातई बचड़ा आयो विठल कड़े काम जा आयो विठल केरे गांव जा ओ जई नालो चातई बचड़ा आयो विठल कड़े काम जा विठल केरे गांव जा नाव कंवर मां सदाया पुट तारा चंद जो आया कंवर मां सदाया पुट तारा चंद जो आया गुजरवारा जो गाम आयो नौकर तव्हांजे नाम जा को सब हर खणी हलियो भग खुलिया साईं कंवर राम जा कोहर खणी हलियो भग खुलिया साईं कंवर राम जा ओ जय कंवर राम साईं सचो सतनाम राम साईं सच्चा सतनाम ओ जय कंवर राम साईं सचो सतनाम राम साईं सच्चा सतनाम साथ सभई खाईंदे पाणी पीअंदे न पाई ॾींदे
नी यार बोल साईं कंवरराम साहिब की पैसा न वठंदव या पैसा बिल्कुल वठंदासीं 3 वजे बाक़ी पहुताई जय मनाईंदो त तव्हांजी बि जय थी वेंदी मां पहिरां बि जय उन महापुरुष जी त जय लॻी पई आहे अॼु जे तव्हां आया आहियो त पंहिंजी जय करण आया आहियो बिल्कुलु कंहिं शाइर चयो आहे 10 साल की उम्र हो जाए 10 साल की उम्र हो जाए तो माँ बाप की उंगली पकड़ना छोड़ दो वाह दादी वाह छा चयम 10 साल की उम्र हो जाए हाँ। तो माँ बाप की उंगली पकड़ना छोड़ दो और 20 साल की उम्र हो जाए तो खिलौने से खेलना छोड़ दो वाह वाह और 30 साल की उम्र हो जाए तो इधर उधर आंखें फिराना छोड़ दो और 40 साल की उम्र हो जाए तो होटल और सिनेमा में जाना छोड़ दो छोड़ दो 50 साल की उम्र हो जाए तो रात का खाना छोड़ दो अबो। माना हल्को का हाँ हींअर पर सफ़ा छॾे न ॾिजे मुंहिंजे चवण सां थोरो जूस खिचड़ी। खिचड़ी छो त बीमार आहिनि या खिचड़ियूं बि खाईंदा आहिनि असां जहिड़ा हुते हा असां वटि त बाबा महिमान आयो माना आंतीअ सां गॾु तूफान आयो हा ऐं हिते महिमान आयो त भगवान आयो सुबुह खां वठी वीचारा शेवा में बीठा वाह वाह असांजो बाबा धरतीअ जो पासो ई हुआ नासिक खां पोइ टपंदव श्रवण कुमार बि पंहिंजे माउ पीउ खां चई बाबा भाड़ो ॾियो हा असांजो ॾोह न आहे हिन में हा मुंडला मां धरतीअ जो फ़र्क़ु आहे साईं वाह वाह हाँ मां नथो चवां कंहिं शाइरनि चयो आहे 50 साल की उम्र हो जाए तो रात का खाना छोड़ दो और 60 साल की उम्र हो जाए तो व्यापार करना छोड़ दो वाह वाह 70 साल की उम्र हो जाए काका तो बिस्तर पे लेटा छोड़ दो और 80 साल की उम्र हो जाए तो लस्सी पीना छोड़ दो और 90 साल की उम्र हो जाए तो बाकी जीने की उम्मीद छोड़ दो और 100 साल की उम्र हो जाए तो इस दुनिया को ही छोड़ दो बजायो यार ताड़ी तव्हांजे ताड़ियुनि जा बुखिया आहियूं हा पैसा तो मूंखे मिली विया हाणे बाक़ी तव्हांजूं ताड़ियूं ॾिसूं यार हा बिल्कुलु हे मूवी वारो बि वीचारो बीठो आहे हिन जी बि शेवा आहे असांजे साउंडार लाइ हिकिड़ी ताड़ी वॼायो यार हा नालो छा अथसि एसआर साउंड SR हा हिनखे ॾिसी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे जेॾी महिल बि असांजो हिते अचणु थींदो आहे माना हिनखे ॾिसंदा आहियूं असांजी दिलि ॾाढी बाग बार थींदो आहे साईं हे पर आहिनि हे असांजा वॼाइण वारा बि कलाकार हिन लाइ बि हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी वॼायो यार हा जेको वॼाईंदो ताड़ी रोज़ मनाईंदो ॾियारी उनखे ॾियारीअ जो इंतज़ारु न करणो पवंदो छो ॾियारी वेझो आहे ताड़ी ईअं वॼायो जीअं ॾियारीअ जा फटाका वॼंदा आहिनि वाह वाह अरे राजाणी साहब खिले थो मूंखे ॾाढो मज़ो थो अचे हा त मां ईअं चवंदुमि ओ त फ़क़ति हिकु यार जो नालो बनी रहंदो विणऊं शाला हिकु यार जो नालो बनी रहंदो विणूं शाला फ़क़ति हिकु यार जो नालो बनी रहंदो विणऊं शाला हिकु यार जो नालो बनी रहंदो विणूं शाला न रहंदे तूं न रहंदसि मां न रहंदे तूं न रहंदसि मां न रहंदो कुझु विणऊं शाला रहंदे तूं न रहंदसि मां न रहंदसि विणूं शाला मोहब्बत दे मोहब्बत वठ मोहब्बत में मज़ो आहे मोहब्बत में मज़ो आहे होई आहे दुनिया में होई आहे दुनिया में सचो सौदो विणऊं शाला ओ जा पिणा ओ जा डोलिया ओ जा जानी जा सेना ओ जा डोलिया ओ जा सेना ओ जा डोलिया ये पैसा खणे तो चाहे पैसा तो खणे या ये न करनी यार तो कैसा बोडी का से चाहे पैसा वजन पर खिलंदड़ में खैर है यार हां ता खिलंदो तो असा के मजो ईंदो यार चांहि जो पैसा नथो खणे भगत साहिब
अरे वाह वाह असां भाई विनोद कुमार जी फरमाइश आहे हां ओ भगत साहब छा थो चए भाऊ चए तो हुआ चांहि न मिलंदव हिते बंदि न न आहे असांखे खपे बि न उहा सुबुह लाऊं ॻोल्ही अथव न न न खपे असांखे इलेक्शन आहे शादी करे वियो हा ओ त फ़क़त हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ौशाला फ़क़त हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ौशाला ओ मोहब्बत बे मोहब्बत वठ मोहब्बत में मज़ो आहे मोहब्बत में मज़ो आहे शादी कई थी थोड़ो तव्हां धंधे में ध्यानु छो नथा ॾियो असां कीअं कंदव तव्हां शादी कई थी घणी कयूं थी अरे सब माने हिकड़ी हिन कंदा साल हिक सां हिक फ्री थी हने अजमेर मां कई थी उल्हासनगर मां न हल त वठी था हलूं तोखे पास पास हा ओ थनी मगरूर तूं एॾो हयातीअ ते बता कहिड़ो जो ही मकान आहे जो ही मकान आहे रही पवंदो विड़ौशाला रही पवंदो विड़ौशाला मोहब्बत दे मोहब्बत वठ मोहब्बत में मज़ो आहे मोहब्बत वठ मोहब्बत में मज़ो आहे इहो ई आहे दुनिया में इहो ई आहे दुनिया में सचो सौदो विड़ौशाला दुनिया में सचो सौदो विड़ौशाला ओ मोहब्बत दे मोहब्बत वठ मोहब्बत में मज़ो आहे मोहब्बत वठ मोहब्बत में आहे हाणे तव्हांजी तुक अचेव थी हा रवि इहा तव्हांजी तुक अथव ओ परे पियो प्रेम जा प्याला दुनिया जा गम वरी साजा ओ परे पियो प्रेम जा प्याला दुनिया जा गम वरी साजा गम वरी साजा ओ झुकी चाड़ जे थी आई जयमा की चाड़ जे भाई जंहिंजो साईं कंवराम में विश्वास आहे जंहिंजो साईं कंवराम में विश्वास आहे अॼु साईं कंवराम जो वरसी साहिब बि आहे मेलो बि चओ त हाणे कुर्सियुनि ते वियो न हाणे मूंसां गॾु पेर खणंदो त कंदो मुंहिंजो साईं कंवराम जेका अॼु आस रखी आया आहियो अॼु भगत जे मुंहं मां ॻाल्हि निकिरे थी उहा तव्हांजी ॻाल्हि पक पूरी थींदी हा बोल साईं कंवराम भाई अरे है भगत साहब वाह वाह कलाकारनि लाइ पुरस्कार आयो बिल्कुलु वाह वाह लच्छू सैलानी जी तरफां ममता स्टेट एजेंट जी तरफां यार। कलाकारनि खे 1000 रुपए पुरस्कार पहिरां त भगत खे ॾियणु खपे तव्हांखे छो मिलिया इहे पैसा? तव्हांखे पोइ अलॻि मिलंदा न तव्हां 53 ते पहुता आहियो हाणे मां 1000 जे नोट खां घटि वठंदोमान ई न हे 1000 ये 500 जा नोट तव्हां खणो वञी हा हा मां ई चवंदुमि हो त लॻिया दिल तो सा लॻिया दिल तो सा लॻिया राणी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर राणी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर राणी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर ओ लॻिया दिल तो सा लॻिया दिल तो सा लॻिया राणी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर राणी तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर लच्छू सैलानी जी ममता स्टेट एजेंट की तरफ 1000 रुपए पुरस्कार पर जी लगी
विनोद मणिक भाई क्या बात है बिल्कुल छा चवंदुमि छा चवंदोस? हाणे तव्हांखे त 2 5 नोट मिलिया आहिनि मां 1000 नोट राजाणी साहिब खां वठंदुमि अरे बाबा, अरे बाबा, हा, बाबा। छो जो भगतनि जी शेवा करण में हा हो त लगिया दिल तो सां लगिया दिल तो सां लगिया यानी तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर तुमको तेरी खबर मिठा तुमको तेरी खबर भाई हे 1000 नोट मिलियो अथव हिन मां मां तव्हांखे कुझु न ॾींदोमांव छो भाई ओ लगिया दिल तो सां लगिया दिल तो सा लगिया जानी तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर रानी तुमके केड़ी खबर मिठा तुमके केड़ी खबर तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर रानी तुमके केड़ी खबर मिठा तुमके केड़ी एॾो खबर साम्हूं हुजी तो ॾिसंदो रहां सामू हुजी तुमके ॾिसंदा रहां एॾो साम्हूं हुजी तो ॾिसंदो रहां सामू हुजी तुमके ॾिसंदा रहां तोखे ॾिसंदो रहां सदा खिलंदो रहां तुमके ॾिसंदो रहां सदा खिलंदो रहां ओ वरिया मुंहिंजे घर वरिया वरिया दिल तो सा वरिया ओ वरिया मुंहिंजे घर वरिया वरिया तुझे घर वरिया जानी तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर तुमके केड़ी खबर मिठा तुमके केड़ी खबर जानी तो कहिड़ी ख़बर मिठा तो कहिड़ी ख़बर तुमके केड़ी खबर मिठा तुमके केड़ी सिवा खबर तो का मिठा मुंहिंजी कान सरे बातों का सवा तेरी कान सरे सिवा तो का मिठा मुंहिंजी कान सरे आओ ये फरमाइश अथव दर खोले वरी खोलिया वाह वाह तांग वाह वाह बिल्कुल यार किसी के कान में हीरा किसी के नाक में हीरा किसी के अंगूठी में हीरा मेरा हीरे से क्या मतलब मेरे साईं कंवराम के जो सब सेवादारी है सब है हीरे वाह वाह हीरे जी कणी आवे यार क्या बात है ची तुझे कृपा जी घुर्जे कणी महर कर मुते मुंहिंजा धणी वाह वाह उहा बि तव्हांखे ॿुधाईंदा दर खोले दरी मां खोलिया। दरी खोलिया हाँ वाह वाह अची वियो ओचितो प्रिय जो पैगाम साण हुयसि हिकु सुखड़ी रुगो सूरन जो सामान अड़े उहो ई इनाम बेली अल्लाह ॾिनो आशिकन खे क्या बात है दिल जो दिल पर हिकिड़ो दिल घणा कान कजनि दिल बि ॾिजे हिकु दिल पर खे सवे सदियूं कने अड़े उहे चिल विला चइजनि जेके दर दर लाहिनि दोस्ती वरी राम बेशार छा चयो मुंहिंजा दादा कीअं न करे यार हथ खोले मुंहिंजो ध्यानु धंधे में आहे वाह वाह जेकर तव्हांखे बि पंहिंजो धंधो करणु ईंदो आहे त मूंखे बि पंहिंजो धंधो करणु ईंदो आहे हथ खोले वेंदव साईं कंवराम जे पिण में वेठा आहियो मां तव्हांखे अॻु में बि चयो जंहिं साईं कंवराम जे पिण में वेठा आहियो उहो तव्हांजी पक आस पूरी कंदो बिल्कुलु। रख मुंहिंजे साईं कंवराम ते कंहिं वरी शाइर छा चयो आहे थोरो मज़ो वठूं कलामनि जो वाह वाह इल्म सां तो बि एक्टर थींदो कर्मन सां काणो बि कलेक्टर थींदो गुणनि सां कंजो बि गवर्नर थींदो कोई हुजे त मूंखे दिल में न करे कंहिं शाइर चयो इल्म सां अंधो बि एक्टर थींदो कर्मन सां काणो बि कलेक्टर थींदो गुणनि सां कंजो बि गवर्नर थींदो लछणनि सां लंगड़ो बि केसर थींदो पर तेज प्रेम सां यार परायो बि पंहिंजो थींदो ओ त सदके वञे मां छा ते नाराज़ आई कहिड़ी ग़लती थी यार न तो भलाई छा ते नाराज़ आई
आई कहिड़ी ग़लती थी यार न तो ॻाल्हाई जाते नाराज़ आई ओ मुंहिंजा सेणा ओ मुंहिंजा डोला ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा सेणा ओ मुंहिंजा ढोला ओ मुंहिंजा जानी बड़ी महफिल में सुहिणा बिन सां तूं मुर्गी यार मिली तो महफिल में मिलाव तूं मुर्गी यार मिली तो मां तोॾां हथ वधायां तो तूं हथ हटाए छॾी तो मां का हथ वधायां ते तूं हथ हटाए छॾी तो हथ प्यारा मूंसां हथड़ो मिलाई न तो प्यारा मूंसां हथड़ो मिलाई आहा कहिड़ी ग़लती थी यार न तो ॻाल्हाई जाते नाराज़ आई कहिड़ी ग़लती थी यार न तो ॻाल्हाई जाते नाराज़ राजूलाल बिल्कुल बिल्कुल 500 नोट आॾियनि सां गॾु वेठो आहे 500 नोट मां घटि हिन जनम में यार तूं बि हाणे हिते कुर्सीअ ते वेठो आहे हा चवंदा आहिनि जंहिंजे गॾु पाए तंहिंजो आसरो ई लाहे उहो त लाहे वियो भाई वारो आसरो हाणे मां तो में आसरो रखियो आहे पर इहो 500 नोट वापसि न ॾींदोमांइ मां पक पक न इहो मां खीसे में थो विझां मां खीसो ठारायो आहे हूअं ई 500 घटि ॾिना अथई पेमेंट में हा वाह वाह चए तो भाई दर खोले मां दरी खोलियां वरी खोले मां वरी खोलियां हा भाई यो कलाम कढो डायरी मां हा त मां तव्हांखे ॿुधायां थो ओ त दर खोले मां दरी खोलियां वरी खोले मां वरी खोलियां दर खोले मां दरी खोलिया वरी खोले मां वरी खोलिया ओ दर खोले मां दरी खोलियां वरी खोले मां वरी खोलियां दर खोले मां दरी खोलिया वरी खोले मां वरी खोलियां ओ ॾाढनि खां कुछ मां दरी खोलियां साधन कमाल मां दरी खोलियां ओ अची दिल पर लव को समा अची दिल पर लव को समा अल्लाह लगे याद कयूं परजा लगे आत कयूं परजा ओ अल्लाह लगी याद कयूं परजा ओ अल्लाह लगे आत कयूं परजा मौला लगे याद कयूं परजा ओ साईं लगे आत कयूं परजा ओ अची दिल पर लव को समा अची दिल पर लव को समा ओ अल्लाह लगी याद कयूं परजा साईं लगे आत कयूं परजा ओ दर्द तुझे रंग तो मारे फिर हंस तुझे तो गाए ओ दर्द तुझे अब दो मारे फिर तुझे अब दो गारे ओ दर्द तुझे रंग तो मारे फिर हंस तुझे तो गारे ओ दर्द तुझे अब दो मारे फिर तुझे भी दो मारे अच्छी दिल पर लो को ख्याल अच्छी दिल पर लो को ख्याल अल्लाह लगिया त कयूं परजा बोला थोड़ो घट करे वांदो ना है अल्लाह लगिया त कयूं परजा साईं लगिया त कयूं परजा अल्लाह लगे तो कयूं परजा साईं लगिया त कयूं परजा ओ अल्लाह लगिया त कयूं परजा ओ साईं लगे त कयूं परजा ओ दिल पर लगिया त कयूं परजा ओ साईं लगे त कयूं परजा ओ त उथी करे को करम रोटी रब ॾींदो कर को करम रोटी भूदी दो ओ आहे ज़रूरी ओ तम ओ आहे जरूरी उतम आहे ज़रूरी ओ तम ओ आहे जरूरी उतम रोटी मालिक ॾींदो भूदी दो रोटी साईं ॾींदो साईं दी दो उथी करे को करम रोटी रब ॾींदो कर को करम रोटी भूदी दो वाह वाह हाले
ओ माने ऐश अशरत ते में तुझो छाए ऐश अशरत ते में तुझो छाए ओ माने ऐश अशरत ते में तुझो छाए ओ माने ऐश अशरत ते में तुझो छाए ओ के थदिया गरम ओ के थदिया गरम ओ के थदिया गरम ओ के थदिया गरम ओ रोटी रब दी तो ओ रोटी साईं दी दो ओ रोटी मालिक दी दो ओ रोटी मालिक दी दो उठी कर को करम रोटी रब दी दो घर को करम रोटी रब दी दो ओ मुझा सणा ओ मुझा डोल्या ओ मुझा जानी जडोला ओ जडोला वही की न कॾे हिक जड़ो थोआ की न कॾे जड़ो दुआ लगे की न कॾे हिक जड़ो थोआ जड़ो दुआ ओ छॾे बोलो ऐं परम सदे बोलो ए भरम ओ छॾे बोलो ऐं परम ओ रोटी रब ॾींदो ओ रोटी मालिक ॾींदो उथी कर तो करम रोटी रब ॾींदो रोटी रब ॾींदो सभई पलव जलियो चवनि जितना क़ाइदा उतना फ़ाइदा नीलो मतल छॾवा केॾी महिल बि हा सभई हिकिड़ी धुनी हणंदा सभई अॻियां अचो बिल्कुलु बिल्कुलु अॻियां अचो अञा हलंदो प्रोग्राम हा हा हो त शो कयां परवाह सतगुर वेठो आ पाण भरी को भंडार मालिक वेठो आ छा परवाह सतगुर वेठो आ पाण भरी को भंडार मालिक वेठो आ शो कयां परवाह साईं वेठो आ पाण भरी को भंडार मालिक वेठो
रानी बोली, तेरी